अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइट। नाज़रीन, मुल्क जे अंदरि चूंडुनि जो माहौल बिल्कुलु गरम थी वियो आहे ऐं अॼु बि काफ़ी जॻहनि ते जलसा थिया। पाकिस्तान जा अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहब हब में जलसो कयो। आसफा भुट्टो ज़रदारी साहिबा लियारी में रैली कढी उते पंहिंजो ख़िताब कया। जमात इस्लामी जो सरबराह सिराजुल हक़ साहब जेको आहे उहो कराची में हुयो, अॼु उन जलसो कयो। ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब जेको जलसो कयो आहे उहो यकीनी तौर ते इंतिहाई अहम जलसो हुयो, छाकाणि त अॼु हुन उन साॻी जॻह ते जलसो कयो जेका जॻह आख़िरी भेरो उन जी वालदा पाकिस्तान जी सभ खां वधीक पॉपुलर सियासी अॻुवान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा आख़िरी जलसे खे जिते ख़िताब कयो हो ऐं जिते शहादत थी हुई पंहिंजो रावलपिंडी में, अॼु बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब उते ख़िताब कयो जलसे खे। ऐं यकीनी तौर ते जॾहिं हुन जलसे खे ख़िताब कयो पए त ऐं जेका उन ॻाल्हि जो रेफरेंस बि ॾिनो बीबी साहिबा जी आख़िरी तक़रीर जो, ऐं उन वक़्तु यकीनी तौर ते पाकिस्तान जे माण्हुनि जे अॻियां उहा 27 डिसंबर 2007 वारी उहा मनहूस घड़ी जेका आहे उहा अखियुनि जे अॻियां ज़रूरु उन्हनि जे दिमाग़ में आई जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा असांखां जुदा थी हुई। उन सां गॾोगॾु अॼु PTI जे पारां, PTI जा जेका ज़ाहिर उहा पार्टी तौर ते ऑपरेट न पई करे पर उनजे हामियुनि जे पारां अॼु कराची में रैली कढण जी कोशिशि कई वई ऐं उनखां अलावा पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि कोशिशि कई, पर बहरहाल उहा रैलियूं जेके आहिनि उहे कोन निकिरी सघियूं। उनजे मथां जेको आहे क्रैक डाउन कयो वियो, जंहिंखे लफ़्ज़ सही इस्तेमालु कजे। इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं शहबाज शरीफ़ जे विच में जेका ट्वीट्स जो जेका ॾे वठि पई हले, जंहिंमें बिलाल भुट्टो ज़रदारी साहब मियां नवाज़ शरीफ़ साहब खे चयो हुयो त तव्हां मनाज़िरे लाइ हुन चयो हुयो, ऐं उहो मनाज़िरे जे जवाब में शहबाज शरीफ़ साहब ट्वीट कई हुई त मियां नवाज़ शरीफ़ मनाज़िरो न मुआइनो करणु चाहे थो, ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ॿुधाए त हुननि सिंध में 15 सालनि में छा कयो आहे जो जेको ॾेखारण जे लाइक़ु आहिनि। जंहिंखां पोइ बिलाल भुट्टो ज़रदारी साहब उन शहबाज शरीफ़ साहब जे ट्वीट खां पोइ जे जवाब में पंहिंजो ट्वीट कयो हुयो ऐं हुनजो चवणु हुयो त मुआइनो ऐं मनाज़िरो ॿई गॾिजी कयूं था, ऐं हुन गंबट खां शुरू कयो त गंबट अचे ऐं उते ॾिसे त उहो जेका अस्पताल आहे ओड़ी अस्पताल पंजाब में किथे न आहे, उन चैलेंज कयो। ऐं उन सां गॾोगॾु हुन चयो त थर अचे, जिते असां थर में रोड इंफ्रास्ट्रक्चर खां सवाइ थर जो कोयले जे हवाले सां जेका बिजली पैदा कई आहे उहा कराची में कोन पिया ॾियूं, पर उन सां फैसलाबाद जूं सनतूं पिया हलायूं, भले उते अची मुनाज़िरो करे ऐं मुआइनो करे। ऐं जेकॾहिं उन टीं रेफरेंस बि ॾिनो, जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहब मुआइनो ऐं पंहिंजो मुनाज़िरो करणु चाहिनि था त NICVD अचे, जिते 84,000 जेका गुज़िरियल 5 सालनि में पंजाब जा जेके शहरी आहिनि उन्हनि जो इलाजु मुफ़्त में कयो वियो आहे। इहे उहे रेफरेंस हुया जेके बिलाल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजे ट्वीट में ॾिना। ऐं कोयले जी जॾहिं ॻाल्हि कई त उनखे चयो त उहो कोयले जे रिथा जी मुखालफ़त जेको आहे PMLN जी क़यादत, हुन चयो त ॿिन्ही भाइरनि जी मुखालफ़त कई हुई। मंशूर अची चुको आहे, पीपल्स पार्टी त अॻुवाट ॾेई चुकी आहे ऐं चुनलो नई सोच को नाले सां हुन ॾिनो आहे, जॾहिं त PMLN बि काफ़ी भारी भरकम मंशूर ॾिनो आहे। गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे ॿिन्ही सीनियर सहाफ़ियनि जेके हमेशह अक्सर असांजे प्रोग्रामनि में हूंदा आहिनि। साईं सोहेल सांगी साहब वीडियो लिंक ते आहिनि, जॾहिं त असां वटि ऑडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे जनाब शाहीन कुरैशी साहब। शुरुआत कयूं था शाहीन कुरैशी साहब सां। कुरैशी साहब, शुरुआत करते हैं आपसे। आपके ख्याल में ये जो मनाज़रे का चैलेंज है और उसके जवाब में जो शहबाज शरीफ साहब ने कहा, और अब जो सूरत हाल बनी है सोशल मीडिया पे काफ़ी उस पर बातें हो रही है, आप किस तरह देखते हैं सारी सूरत हाल को कि पंजाब को जिस तरह बनाया गया है, वो कहते हैं शरीफ ब्रदर्स कहते हैं कि पंजाब को हमने जिस तरह बनाया है ऐसी सूरत हाल सिंध में नहीं है, कोई चीज़ दिखाने के लायक नहीं है। बात ये है कि जब ये किसी को मुनाजरा किया जाए कि अवाम के सामने आकर बहस कर लें, डिबेट कर लें, अपने हक़ाइक़ बयान कर लें, तो उससे फरार का रास्ता इख्तियार करना जो है वो खुद जो है नजर आ रहा है कि मतलब है कि इसके में फरार की कोई गुंजाइश नहीं होनी चाहिए थी। और ये बहुत ज्यादा जो है सहाफियों ने भी और ओपिनियन रखने वालों ने भी ये कहा है
کہ بھئی آپ کیوں اوائڈ کر رہے ہیں. آپ چیلنج ایکسیپٹ کریں. اگر وہ چوتھی دفعہ کے وزیر اعظم بننا چاہتے ہیں تو وہ مطلب ہے کہ چاہے پرچیاں لے آئیں چاہے کچھ لے آئیں, لیکن ایک نوجوان قیادت اگر چیلنج کرتی ہے تو آپ کو ایکسیپٹ کرنا چاہیے. اور یہی سیاسی عمل ہوتا ہے کہ آپ اپنا پروگرام بھی پیش کریں, دوسروں کے پروگرام پہ تنقید بھی کریں اور دوسروں کی سیاست پہ بھی تنقید کریں. لیکن اگر آپ آتے نہیں ہیں, سامنے آتے نہیں ہیں, تو پھر اس کا مطلب ہے کہ آپ کسی اور چیز پہ انحصار کر رہے ہیں. ورنہ تو اپنا سیاسی منشور بھی انہوں نے 1 روز پہلے 1.5 روز پہلے دیا ہے, اس کو بھی پیپلز پارٹی نے کامنٹ کیا ہے کہ یہ کاپی پیسٹ کیا گیا ہے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ یہ انہیں سیاسی جماعت کے طور پہ ایک نہیں, کاپی پیسٹ آپ کیا سمجھتے ہیں؟ یہ تو پیپلز پارٹی کا کمنٹ ہوا, آپ کس طرح سمجھتے ہیں اس منشور کو؟ کیونکہ اس میں اپنا کہا گیا ہے کہ اپنا جمہوری اداروں کی پارلیمانی بالادستی کی بات کی گئی ہے, اس میں جوڈیشری کے ریفارمز کی بات کی گئی ہے, اس میں ملک کی معیشت کو جو ہے جی ڈی پی کو جو ہے کہ گروتھ ریٹ کو 6% تک لانے کی بات کی گئی ہے. تو وہ جو باتیں کی گئی ہیں آپ اس کو کس طرح دیکھتے ہیں؟ دیکھیے, جو انہوں نے آئین کی بالادستی اور آئین کے بارے میں اور 62-63 کے بارے میں اور جو ہے نیب کے بارے میں باتیں کی ہیں, وہ صرف باتیں ہیں. دیکھیے نا کہ ووٹ کو عزت دو, کتنا انہوں نے پوری الیکشن کمپین کی تھی, کہاں گئی ہے وہ ووٹ کو عزت دو؟ اور ایک دن میں تو وہ چینج ہو جاتی ہے کہ اگر وہاں سے وہ کہہ رہے ہیں کہ نواز شریف لندن سے روانگی سے پہلے کہ جنرل باجوہ اور ان سب لوگوں سے پوچھا جائے گا جنہوں نے آئین کو جو ہے آئین سے کی خلاف ورزی کی ہے, لیکن جب شہباز شریف جو ہے واپس جاتے ہیں تو ان کا موقف بدل جاتا ہے. تو میں یہ نہیں سمجھتا کہ یہ کوئی ایک ایسی مطلب آپ کہتے ہیں کہ باتیں اچھی ہیں لیکن قابل عمل نہیں ہیں, یہ کہہ رہے ہیں؟ نہیں, قابل عمل کے علاوہ ان کی کمٹمنٹ بھی نہیں ہے. کمٹمنٹ نہیں ہے. سہیل سانگھی صاحب سے پوچھتے ہیں. سانگھی صاحب, تہاں کیئं تھا ॾिसो इन مناظرے वारी सूरतहाल खे ऐं जेकॾहिं मंशूरनि जो तक़ाबली जाइज़ो वठूं था? मुनाज़रो थियण त सुठी ॻाल्हि आहे. हिकिड़ी डेमोक्रेटिक हुनजो स्पिरिट आहे. जेकॾहिं 2 लीडर जेके ॿिनि पार्टियुनि जा सरबराह आहिनि उहे गॾिजी करे हिक ॿिए जे प्रोग्राम जो जाइज़ो वठनि था ऐं माण्हू हुनखे हिकिड़े ई वक़्तु ॾिसनि था, जेको बि रद्द कदू कनि था, इहो हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे. इहो पाण वटि पर पंहिंजो सांगी साहब जेका पार्लियामानी डेमोक्रेसी आहे उन में अहिड़ी रिवायत न आहे. मिसाल तौर हिंदुस्तान जेका मुल्क दुनिया जी वॾे में वॾी जमहूरियत सम्झी वञे थी, उते कैंडिडेट्स जे विच में मुनाज़रो नथो थिए. या जेको आहे पंहिंजो बर्तानिया आहे जिते पार्लियामानी डेमोक्रेसी आहे उते नथी थिए. घणो करे इन तरह जूं शयूं थियनि थियूं जिते प्रेसिडेंशियल निज़ाम हुजे थो पियो, छाकाणि त उहो प्रेसिडेंट जेको आहे उहो डायरेक्ट आम माण्हू जो वोट वठे थो पियो. हिते जेको आहे असेंबली जेका आहे उहा चूंड करे थी पई वज़ीर आज़म जी, तंहिं करे वज़ीर आज़म पाण अवाम वटि नथो हुजे. त इहो फ़र्क़ु हुजे थो. तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि था करियो, पर हिते त ॿई जेके आहिनि उहे चूंडजी अचनि था त माण्हू वोट ॾींदा न उन्हनि खे, जेके जिन पार्टियुनि खे चूंडींदा. तव्हां सम्झा थो इन में को हर्ज कोन्हे, पॉज़िटिव ॻाल्हि आहे. ही भली पंहिंजे प्रोग्राम खे रखनि ऐं साॻे वक़्तु ॿी पार्टी जो मुखालिफ़ पार्टी जो जेको प्रोग्राम आहे उन ते तनक़ीद कनि. ऐं इनखे हिकिड़ी पॉज़िटिव शइ सम्झा थो. ऐं ॿी जेका ॻाल्हि रही आहे त इन्हनि जेको नवाज़ शरीफ़ साहिबु प्रोग्राम ॾिनो आहे उन प्रोग्राम में बुनियादी तरह सां उहे आइनी मतिलबु त उन में शयूं आहिनि जंहिंमें आइन में कुझु चेंजिस थींदियूं, तंहिंखां पोइ थींदो. जुडिशियल रिफॉर्म्स आहिनि या जेके ॿिया बि उन शयूं ॿुधाए थो. त उन मतिलबु इहो आहे त उन मतिलबु इहो थियो त हू चाहे थो त मूंखे 2/3 मेजॉरिटी ॾियो. ऐं जेकर 2/3 मेजॉरिटी त पोइ त ज़ाहिर थींदो कोन. ऐं पोइ इहो ई थींदो भई छाकाणि जो मूंखे 2/3 मेजॉरिटी कोन मिली, तंहिंजे करे आउं इहे शयूं न करे सघियुमि. ऐं इन ॻाल्हि जो को इम्कान कोन थो लॻे त नून लीग खे 2/3 मेजॉरिटी मिले. जेकॾहिं सिंपल मेजॉरिटी मिली वञे तॾहिं वॾी ॻाल्हि आहे. त आउं सम्झां थो त ही अच्छा. बाक़ी पोइ ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं हुनखे सांगी साहब जॾहिं खां तव्हां लाहौर जो दौरो करे अॼु मोटिया आहियो ताज़ो, तव्हां लाहौर में चकर हणण खां पोइ नून लीग जे बारे में इहे कमेंट ॾियो था पिया. लाहौर जा अहवाल छा वाकई अहिड़ा हुया? लाहौर जो त बिल्कुलु हिकिड़ो मुख़्तलिफ़ उते सीनरियो आहे. उते त ज़रे घटि को कैंपेन आहे ई कोन, सिवाइ जेको ओल्ड सिटी एरिया आहे उन में हिकिड़ी हद आहे. ऐं उते जेके आहिनि से नून लीग जा ऐं जेको ही
तहरीक इस्तेकाम पार्टी, पाकिस्तान इस्तेकाम पार्टी, इन जा जेके आहिनि गॾियल उम्मीदवारनि जा बैनर लॻल हुया। कुझु हंधनि ते पीपुल्स पार्टी जा बि हुया, पर इन्हनि जी जेका आहे सा घणाई हुई। आउं सम्झां थो त आउं उन पासे कोन गॾिजी सघियसि जंहिं पासे पीपुल्स पार्टी शायदि वधीक मक़बूलियत या उम्मीदवार जी वधीक चूंड सरगर्मी हुजे, पर इहा हिकिड़ी शइ उते जेका आहे सा नज़र आई त इहे ॿ पार्टियूं जेके आहिनि से पाकिस्तान इस्तेकाम पार्टी ऐं नून लीग इहे गॾियल तौर ते कनि पियूं। अच्छा कुरैशी साहब जी जी साईं, तव्हां का ॻाल्हि करणु चाहियो था, पूरी करे वठो। इहो छा मसइलो आहे, जीअं त इहे सीटूं जेके आहिनि से नून लीग खां छॾायूं वयूं आहिनि पाकिस्तान इस्तेकाम पार्टी जे लाइ, त इन्हनि जो को सीट एडजस्टमेंट कोन्हे, बल्कि इहे छॾायूं वयूं आहिनि। इन करे ॿिन्ही धुरनि जे लाइ लाचारी आहे त उहे हिक ॿिए जी सपोर्ट कनि। अच्छा कुरैशी साहब, आप क्या समझते हैं लाहौर के हवाले से कि अब जो है काफ़ी चीज़ें आगे चली गई हैं? कैंपेन पहले तो नवाज शरीफ और शहबाज शरीफ और मरियम नवाज साहबा नहीं चला रही थी जब हमने लास्ट टाइम बात की थी, लेकिन अब तो उन लोगों ने पंजाब के अंदर काफ़ी मोबिलाइजेशन की है। अब का मंजरनामा पंजाब का क्या देख रहे हैं आप? एक मैं जुमला जरूर कहूंगा जो इससे पहले हम डिबेट कर रहे थे, ये वैसे एको आ रही है, वो मैं ये कहूंगा कि देखिए हमें जो सियासी तबसरा निगारान हैं उनको ये देखना चाहिए कि नून लीग, चाहे वो इस्तेकाम पार्टी है चाहे MQM है, उन्होंने 18वीं तरमीम के अंदर मुदाखलत का प्लान बनाया है और उसके ऊपर ऑन रिकॉर्ड हैं जो हैं ख्वाजा आसिफ सियालकोट वाले कि हम उसको मुतमईन नहीं और हम उसे चेंज करेंगे। तो कहने का मकसद ये है कि बुनियादी जो लड़ाई है वो डेमोक्रेटिक फोर्सेस की है और उनकी है जो इस्टेब्लिशमेंट के जरिए इकट्ठे हो रहे हैं। इस्तेकाम पार्टी वाले कौन है? इस्तेकाम पार्टी वाले वो लोग हैं कि जो पहले। कुरैशी साहब एक वक्फा लेते हैं, वक्फे के बाद आके इस डिबेट को मजीद आगे बढ़ाते हैं, हमारे साथ रहिएगा। सांगी साहब तव्हां बि घर में जो वक्फो वठूं था नाज़रीन, वक्फे खां पोइ मोटी अची तमामु अहम ॻाल्हि आहे त इहा 18वीं तरमीम पर जॾहिं नून लीग खे 2/3 मेजॉरिटी हुई त उन वक़्तु उन कहिड़ा आइनी रिफॉर्म्स आंदा हुया, इन ते गुफ़्तगू कंदासीं। वक्फे खां पोइ सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू रहंदड़ आहे मुल्क जूं ॿ मुख्य पार्टियूं, पाकिस्तान पीपुल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग आहिनि, उन्हनि जे विच में जेका मनाज़रे जी ॻाल्हि थी ऐं उनखां पोइ जेका मंशूर जी ॻाल्हि थी, ऐं मंशूर जे हवाले सां जेका गुफ़्तगू हलंदड़ हुई। ऐं सांगी साहब जो चवणु इहो आहे त जेका आहे ही मंशूर जेको आहे उहो अहिड़ो आहे जंहिंमें आइनी तरमीमुनि जी ज़रूरत पवंदी ऐं हू डिमांड पियो करे नवाज़ शरीफ साहब जी पार्टी त उन्हनि खे 2/3 मेजॉरिटी खपे। ऐं कुरैशी साहब जो इहो चवणु हो त इहे जेके आहे 18वीं तरमीम खे वापसि करण जी ॻाल्हि आहे, छाकाणि त इस्तेकाम पार्टी हुजे, MQM हुजे, ऐं हुन कुरैशी साहब कोट कयो ख्वाजा आसिफ खे जेको सियालकोट मां जेको आहे PMLN जा चूंडियल नुमाइंदा हूंदा रहिया आहिनि ऐं वज़ीर दिफ़ा बि रहिया आहिनि, उन्हनि जो मूंखे उन्हनि कोट कयो। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि जेका मां इन में एज़ अ एनालिस्ट उनमें पंहिंजो जेको व्यू पॉइंट ॾियां थो, कुरैशी साहब आपकी अभी सुनने के, क्योंकि ये बात आपकी मुझे काफ़ी हद तक सही लगती है कुरैशी साहब, क्योंकि अगर देखा जाए तो जहाँ से 2008 से 2012 तक की जो पार्लियामेंट थी और 18वीं तरमीम की गई, और 18वीं तरमीम में जो आइनी इस्लाहात की गई, तो जब 13 के इलेक्शन के बाद PMLN को 2/3 मेजॉरिटी मिली, तो उस वक्त अगर PMLN मुल्क के अंदर फर्दर कोई रिफॉर्म्स करना चाहती तो वो उनके पास एक 2/3 मेजॉरिटी थी। लेकिन हमने देखा कि उस पूरे दौर में कोई भी अपना आइन साजी के हवाले से कोई एफर्ट नहीं ली गई। तो अब जब फिर बाजवा साहब आए आखिरी दिनों में और उसने आके ये कहना शुरू किया कि 18वीं तरमीम जो है वो तो दरअसल मुजीबर रहमान के 6 नुकात जो थे शेख मुजीब के, उनसे भी ज़्यादा संगीन किस्म की जो है वो अपना तरामीम की गई हैं। ये सहाफ़ियों के मजलिस में बाजवा साहब को कोट किया जाता है मुख्तलिफ सहाफ़ियों की तरफ से। तो उसके बाद फिर हम देखते हैं कि जब तहरीक इंसाफ 18 के लिए तैयार हो रही थी तो उस वक्त भी ये बात की गई थी कि ये 18वीं तरमीम को रोल बैक करने की बात हो रही है। लेकिन हमने देखा कि 18वीं तरमीम जब की गई तो फिर उस वक्त से लेकर एक सख्ती शुरू हुई पीपल्स पार्टी के ऊपर, और फिर उसकी सज़ा के तौर पर ये हमने देखा कि पीपल्स पार्टी के अपने दौर में ही
یہ جو ماورائے آئین ایک بنایا گیا سسٹم جس کو ہم اس وقت ایپیکس کمیٹیز کہتے تھے، ایپیکس کمیٹیز بنی اور ایپیکس کمیٹیز کس طرح آپریٹ کرتی تھی. پھر ہم نے دیکھا کہ اسی دور میں اپنا سلمان تاثیر صاحب کو شہید کیا گیا جو سب سے بڑے صوبے کے گورنر تھے، سٹنگ گورنر کو، اور پھر وفاقی کابینہ کے ممبر، سٹنگ ممبر شہباز بھٹی صاحب کو شہید کیا گیا. اور پھر ہم نے دیکھا کہ 13 کے الیکشن میں پیپلز پارٹی کو کیمپین کرنے نہیں دی گئی. ان کا کوئی حالانکہ زرداری صاحب بیٹھے ہوئے تھے پریزیڈنسی میں، لیکن پیپلز پارٹی کی طرف سے کوئی بھی رہنما جو ہے وہ ملک گیر کیمپین نہیں چلا سکا. اور حالت تو یہ تھی کہ اگر ملتان شہر کے اندر گیلانی صاحب کے بیٹے جو تھے وہ کیمپین کر رہے تھے تو ان کو وہاں سے اغوا کر لیا گیا. تو ایک کلیئر اپنا گن پوائنٹ پہ ان کو میسج دیا گیا کہ آپ کو کیمپین بھی کرنے نہیں دی جائے گی. تو 18ویں ترمیم کے حوالے سے تو اس وقت سے ہمیں سینسٹیوٹی نظر آتی ہے کہ ہمارے جو ہے کچھ حلقے ہیں پاکستان کے اندر جو سینٹرلائزڈ پاکستان کی پوری تاریخ میں ایک متحدہ مرکز کی اور مضبوط مرکز کی باتیں کرتے رہتے ہیں. وہ جو اپنا بنگالیوں کو ان کے رائٹس دینے کے لیے تیار نہیں تھے. اور اس وقت تو میرے خیال میں یہ ڈیبیٹس بہت آگے چلی گئی ہیں. خاص طور پر دیکھا جائے تو جب ہم نے اسلام آباد میں دیکھا کہ بلوچستان سے خواتین نکلتی ہیں، وہ پہنچتی ہے اسلام آباد، اور پھر ان کا راستے میں خاص طور پر پنجاب کے شہروں کے اندر جو ان کے استقبال ہوئے، پھر جب وہ واپس گئی ہیں اور پھر جو بلوچستان نے ان کا استقبال کیا ہے، تو میرے خیال میں یہ چیزیں بھی کہیں نہ کہیں ان کوارٹرز تک پہنچ رہی ہوں گی. اور میرا نہیں خیال کہ اب ہمیں اس چیزوں کو مزید اس انداز میں ہمیں آگے لے جانا چاہیے، کیونکہ ملک کی جو سلامتی ہے، ملک کے اندر جو بھائی چارے کی فضا ہے، ملک کے اندر جو لوگوں کے حقوق کی بات ہے، ہیومن رائٹس کی بات ہے، لوگوں کے اندر جو ہے ملک سے محبت کی جو بات ہے، اس کے لیے ہمیں پھر وہ جو ہے ڈی سینٹرلائزیشن کو اور لوگوں کو اس ملک کے ساتھ جوڑنے کے لیے ہمیں مزید جو ہے وہ 18ویں ترمیم سے مزید آگے سی او ڈی اور اپنا صوبائی خود مختاری کے تناظر میں ریفارمز چاہیے. اگر رول بیک کرنے کی بات ہوتی ہے تو پھر میرے خیال میں یہ بہت ہی سنگین مسئلہ ہوگا. سانگی صاحب تہاں دے اچو تھا پیا، تہاں دے خیال میں تو ہن وقت جکا صورتحال ہے یہ جے تہاں جے چوڻ ته 2/3 میجارٹی انہن کي کھپے ऐं तव्हांजे बकौल तूं उहा फ़िलहाल मिलंदे नज़र कोन पई अचे. पर इन में मतलब इहो त बिल्कुलु सही सिधी ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ खे त फ़िलहाल उन नून लीग खे पासीरो रखो, पर ॿियूं जेके पाण वटि धुरियूं आहिनि मुख़्तलिफ़ जेके प्रेशर ग्रुप्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहो हिकिड़ी मुसलसिल 18वीं तरमीम खे ख़तमु करण जे लाइ कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि. इहो बाक़ाइदा हिकिड़ी कैंपेन आहे, मुहिम आहे ऐं उन लाइ ते ज़ोर पियो विधो वञे. हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त 2018 खां वठी 2008 खां वठी चूंडूं थियूं, पोइ 13 आयो, उन विच में तरमीम थी, जेका आइनी 18 तरमीम आई. इन सॼे पीरियड खां पोइ उन दौरान बि उन खां पोइ तमामु इहा घणी कोशिशि कई वई कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿ ही जेके मेजर पार्टीज़ आहिनि नून लीग ऐं पीपल्स पार्टी, इन्हनि खे हिक ॿिए सां विढ़ायो वञे. पूरी हिकिड़ी बाक़ाइदा कोशिशि थी ऐं उन में मतिलबु त असांजे ॿिन्ही पार्टियुनि जे तरफ़ां ऐं ख़ासि तरह सां नून लीग जे तरफ़ां तमामु घणी कोशिशि थी त पीपल्स पार्टी कंहिं न कंहिं. सांगी साहब तव्हांजो आवाज़ कौन थो अचे. कुरैशी साहब आपकी तरफ आते हैं. आप क्या समझते हैं कि ये जो सीओडी का स्पिरिट था वो ख़राब जो हुआ उसमें नून लीग का रोल था ज़्यादा या पीपल्स पार्टी ने इनिशिएट किया था जब पंजाब के अंदर गवर्नर राज का इम्प्लीमेंटेशन हुआ था? फयाज नाइक साहब, मैं एक बात चाहता हूँ. पूरा जो मेरा एक पॉइंट ऑफ व्यू है, प्लीज मुझे टाइम दीजिए. मैं ये कहना चाहता हूँ कि जिस तरह आज बिलावल भुट्टो ने पिंडी में जाए शहादत बेनज़ीर शहीद पे जलसा किया, वो एक उदास भी थे लेकिन वो डिटर्मिनेशन भी थी और उन्होंने बहुत ज़्यादा सियासी बातें कर दी हैं. आज सबसे पहले तो उन्होंने ये कहा कि नून लीग ये वो नहीं है जो चार्टर ऑफ डेमोक्रेसी से थी, ये चार्टर ऑफ डेमोक्रेसी से चली गई है. वोट को इज्जत दो की बजाय ये वोट की बेइज्जती कर रहे हैं. लेकिन मैं सियासी तौर पे समझता हूँ कि उन्होंने सबसे बड़ा ऐलान ये किया है कि जो चौथी बार वजीर आज़म है वो कौम मानने के लिए तैयार नहीं है. इसका मतलब है कि उन्होंने पीपल्स पार्टी की तरफ से ये ऐलान कर दिया है
کہ اگر کوئی قوت ان کو چوتھی دفعہ وزیر اعظم بنوانا چاہے گی تو پیپلز پارٹی جو ہے اس کو اپوز کرے گی. اور اسی بنیاد پر بلاول بھٹو صاحب نے دعوت دی ہے کہ اس ساری سازش کو روکنے کے لیے جو ہے عمران خان تو وزیر اعظم نہیں بن سکتے, تو لہذا آپ جو ہیں تیر کے ذریعے شیر کا شکار کیجئے. تو یہ ایک جو ہے بڑے فائنل راؤنڈ میں جو 9-10 دن رہتے جا رہے ہیں الیکشن میں, یہ چیزیں شیپ لے رہی ہیں. چونکہ پنجاب کے علاوہ نواز شریف کہیں نہیں گئے, نہ انہوں نے کے پی کے میں گئے, نہ وہ سندھ میں گئے, نہ وہ بلوچستان میں گئے, اور وہ ریلائی کر رہے ہیں ان کو ان جہانگیر ترین اور علیم خان کو جن کو پہلے وہ گندم مافیا اور شوگر مافیا کہتے رہے ہیں, لیکن آج جو ہیں وہ اکٹھے جو ہے شیر کے ساتھ اور جو ہے تبلے شبلے اور ہانڈی چمچوں کے ساتھ اکٹھے لڑ رہے ہیں. میں ذاتی طور پہ یہ سمجھتا ہوں کہ یہ لڑائی جو ہے ایک سیاسی جو ہے تضاد سامنے آ چکا ہے کہ پیپلز پارٹی 18ویں ترمیم پہ دیگر جو ہے کے پی کے کی سیاسی قیادت, بلوچستان کی یہ میری آپ کو قریشی صاحب آواز آ رہی ہے؟ جی آئی ہے سب. میں یہ چاہ رہا تھا کہ آپ اس پہ ہمیں تجزیہ دیں کہ اب جو منظرنامہ بنا ہے پنجاب کے اندر سیاسی صورتحال کیسے, اس میں کوئی تبدیلی آئی ہے؟ آپ سمجھتے ہیں کہ آج جب بلاول صاحب اپنا لیاقت باغ کے اندر خطاب کر رہے تھے یا اس سے پہلے اس نے ملتان, فیصل آباد, لاہور اور رحیم یار خان اور مختلف جگہوں پہ خطابات کیے ہیں, تو آپ کے خیال میں پنجاب کے اندر اس کا کم بیک ہوا ہے؟ اور اس وقت جو بلاول صاحب کہہ رہے ہیں کہ 2 پارٹیوں کے درمیان مقابلہ ہے, لیکن جس طرح آپ کہہ رہے ہیں کہ استحکام بھی ہے, چودھری برادران بھی ہے, چھوٹے موٹے اور گروپ بھی ہیں, اور پی ٹی آئی کے لوگ بھلے ان کو بلہ نہ ملا ہو لیکن وہ بھی کھڑے ہوئے ہیں, تو آپ کے خیال میں پنجاب کا منظرنامہ 141 سیٹس ہیں قومی اسمبلی کی, اس منظرنامے کو آپ کی کیلکولیشن کیا کہتی ہے؟ کہاں کھڑا دیکھتے ہیں آپ ان میجر پولیٹیکل پلیئرز کو؟ صاحب 9-10 دن تو رہتے ہیں, آخری 2 دن پہلے ایک دن پہلے انتخابی مہم بھی ختم ہو جائے گی. اس کے اندر یہ فائنل راؤنڈ کے اندر جا رہی ہے جو بلاول بھٹو پی ٹی آئی کے آزاد اراکین کو کہہ رہے ہیں, اور وہ دیکھنے کی بات رہ گئی ہے. ورنہ پیپلز پارٹی اپنے سیاسی عمل سے اور بلاول بھٹو کی ایک جرت مندانہ اور بڑی اگریسو اور پروگریسو نقطۂ نظر سے جو کمپین ہے اس میں کافی سپیس اپنی واپس لی ہے انہوں نے. اور بڑی مہربانی شاہین قریشی صاحب, آپ کی بڑی مہربانی. ناظرین وقفہ اٹھتا وقفے کا بوٹی تھی پروگرام جس سلسلے کا اقتدائی ناظرین کر رہے جو ویلکم بیک ناظرین. اچھت پروگرام جس سلسلے کا اطلاع ہے چونڈن کے حوالے سے گفتگو ہلندڑ ہوئی, پر چونڈن کے حوالے سے گزرل 2-3 ॾींहनि खां वठी ॾिसो था पिया त असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल ते गुफ़्तगू कंदा पिया अचूं. मटियारी ज़िले में भी काफ़ी दिलचस्प सूरत हाल आहे. PMLN जे पारां उते PMLN जो जेको सिंध जो सूबाई सदर आहे जनाब अॻूणो DG FIA बशीर मेमन साहब जेको आहे उहो PMLN जे तरफ़ां NA 216 ते बीठल आहिनि ऐं उते उन जे साम्हूं मखदूम जमीलुज़्ज़मान साहब बीठल आहिनि. इहो तक इन जे करे बि इंट्रस्टिंग आहे जो इहो 2008 वारी चूंडनि में भी उतां उन तक को मेमन साहब बीठो हुयो, अब्दुल रज़ाक मेमन साहब, ऐं तमामु वेझो तमामु वॾा वोट खया हुया उन वक़्तु जॾहिं बीबी साहिबा जी शहादत थियल हुई. उन वक़्तु एतिरा वोट खणणु तमामु हैरानगी जो तौरु ॾिठो वियो हुयो. असांखे मटियारी जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल गफ़ूर साहब जो जॉइन कयो आहे, छो त उन गुफ़्तगू अॻिते वधायूं. मेमन साहब, गफ़ूर साहब सलाम अलैकुम. वालेकुम सलाम फयाज़ साहब. अब्दुल गफ़ूर मला साहब, कीअं था ॾिसो ही मटियारी ज़िले जे अंदरि चूंड जी सूरत हाल? जी फयाज़ साहब, तव्हांखे ॿुधायां समूरे मुल्क जे मटियारी ज़िले में बि चूंडियूं सरगर्म उरूज ते पहुतल आहिनि. मटियारी ज़िले जे हिकु क़ौमी तक NA 216 ऐं 2 सूबाई तकनि ते PS 56 आला ऐं PS 57 मटियारी मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उमेदवार तोड़े आज़ाद उमेदवार मैदान ते लथल आहिनि. अब्दुल गफ़ूर साहब, टाइम तमामु घटि आहे, असांखे मुख़्तसिरनि ॿुधायो त इहो जेको NA 216 वारो तक आहे मखदूम जमील साहब बीठल आहिनि, ऐं जीअं मूं रेफरेंस में ॿुधायो त 2008 में हिते अब्दुल रज़ाक मेमन साहब बीठा हुया मखदूम अमीन फ़हीम जे साम्हूं. हिन भेरे तव्हांखे उते सूरत हाल कीअं थी नज़र अचे? सर, जेका ग्राउंड जी पोज़ीशन आहे त जेको मेमन बिरादरी जो असांजे मटियारी ज़िले में वोट आहे उहो अक्सर असां ईअं ॾिठो आहे त बशीर मेमन सां गॾु आहे. बाक़ी मखदूम जमील ज़मा जो वोट आहे छा जेकर उते सरवरी जमायत आहे या ॿिया जेके पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि जाला आहिनि. जी
अच्छा भला उते छा सूरत हाल आहे? उते पीर पागारे जो को असर रसूख या पंहिंजो क़ौम परस्तनि जो को असर रसूख उहे बि बशीर अहमद जी हिमायत पिया कनि, जेको असां ॾिसूं था त ॿियनि जॻहनि ते इहे सभई पार्टियूं पीपल्स पार्टी मुखालफ़त में उम्मीदवार जी पिया कनि, या हिते तव्हांखे लॻे थो त न इहो PMLN ऐं बशीर मेमन साहिबु पंहिंजी मेमन बिरादरी जे बुनियाद ते इलेक्शन विढ़े पियो? जी फयाज़ साहब तव्हांखे ॿुधायां त पीर पागारे जा वेझा रिश्तेदार आहिनि। उन्हनि मखदूम जकीर ज़मा ऐं सूबाई असेंबली जे मखदूम महबूब ज़मा जी हिमायत करे छॾी आहे। उन्हनि फुल यकीन ॾींदा असां पार्टी सां गॾु आहियूं ऐं आज़ाद उम्मीदवार बि जेके कुझु हथ खणी रहिया आहिनि, कुझु उन्हनि जी गठजोड़ हली रही आहे। वॾी महिरबानी अब्दुल गफ़ूर मल्ला साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, मटियारी में तव्हां ॿुधो त जिते PMLN जे तरफ़ां सूबाई सदर अॻूणा DGFI बशीर मेमन साहब बीठल आहिनि। अब्दुल गफ़ूर मल्ला साहब जो चवणु इहो आहे त मेमन बिरादरी जी अक्सरियत उनखे सपोर्ट करे पई, पर बहरहाल जेका पीर साहब पागारे या ॿियनि धुरियुनि जे पारां जेका आहे उहा सपोर्ट बकौल अब्दुल गफ़ूर मल्ला साहब जे त उहा मखदूम ख़ानदान खे आहे। ज़ाहिर आहे उहो पीराणियुनि गादियुनि जा पंहिंजा वास्ता बि थियनि था, उहो ज़ाहिर आहे मैटर कनि था पिया, उहो के ॾिसजे। बहरहाल 2008 जे लाइ तव्हांखे ॿुधाईसूं त अब्दुल रज़ाक मेमन साहब इन मेमन बिरादरी जे वोट जे बुनियाद ते तमामु क्लोज़ कॉन्टेस्ट कयो हुयो पंहिंजो मखदूम फ़हीम साहब सां। मखदूम अमीन फ़हीम साहब तॾहिं पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हुया। टंडे मोहम्मद ख़ान हलूं था जिते काज़ी शम्स असांखे जॉइन कयो आहे। उते दिलचस्प ॻाल्हि नाज़रीन इहा आहे त उते सिंध तरक़ी पसंद पार्टी जो सरबराह डॉक्टर कादिर मक्सी साहब उते हिकिड़े सूबाई असेंबली जे तख़्त ते बीठल आहे, जॾहिं त उनजी पार्टी जे पारां उन क़ौमी असेंबली जे तख़्त ते बि नुनारी साहब बीठल आहे, अहमद नुनारी साहब। कादिर साहब, छा सूरत हाल आहे टंडे मोहम्मद ख़ान जी इलेक्शन में? जी बिल्कुलु, टंडे मोहम्मद ख़ान ज़िले जी अगरि ताज़ी सूरत हाल ॾिसंदासीं त जीअं ई 8 फेबरवरी वेझे ईंदी थी वञे त जेके बि सभिनी पार्टियुनि जा उम्मीदवार आहिनि उन्हनि इलेक्शन मुहिम खे वधीक तेज़ करे छॾियो आहे। टंडे मोहम्मद ख़ान जे हिकु क़ौमी असेंबली जे तक आहिनि 221 ते ऐं ॿिनि सूबाई तक PS 66 ऐं ॿिए PS 67 ऐं उन ते जेको आहे सो उम्मीदवार वारनि पंहिंजा वर्क मुहिम बि तेज़ करे छॾी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त N 221 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सैयद नवीद कमर ज़मा शाह आहे ऐं उनजे मुक़ाबले में जेको त मीर अली नवाज़ टापुर जंहिंजो तालुक GDS सां आहे ऐं PTI जो नामज़द उम्मीदवार अहमद नुनारी साहब हिते बीठल आहिनि तरक़ी पसंद पार्टी जा। डॉक्टर अहमद नुनारी जिन बि हिन तक ते क़ौमी असेंबली ते बीठल आहिनि, पर जेके मुक़ाबिलो नज़र अचे थो त जेके GDS जा मीर अली नवाज़ आहिनि तालपुर उन्हनि बि अॻे सुठा वोट खया, उहे हिन तक ते बीठल आहिनि N 221 ते ऐं जॾहिं त डॉक्टर मोहम्मद इरफान PTI जो पिणु हिन में मुक़ाबिलो। डॉक्टर कादिर मक्सी वारी सीट जो छा पोज़ीशन आहे उते असांखे ॿुधायो? ख़ासि तरह कमाल चांग साहब आया आहिनि उते, उन डॉक्टर साहब जी पंहिंजे हिमायत जो ऐलान कयो आहे। हा, सूबाई तक जेको PS 67 जेको बहिराड़ी वारो उन ते डॉक्टर कादिर मक्सी जिन उम्मीदवार आहिनि, उनखे साम्हूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो खुरम करीम सूमरो आहे ऐं PTI तरफ़ां अब्दुल कातियार आहे। हिते बि जेको सख़्तु मुक़ाबिलो आहे ऐं ॿिन्हिनि तरफ़ां जेको आहे सो इलेक्शन मुहिम जेका सा तेज़ कई वई आहे ऐं हिते ॿिन्हिनि कमाल खान चांग जेका हिमायत कई डॉक्टर कादिर मक्सी जी, तव्हांजे ख़्याल में उनजो छा इम्पैक्ट पवंदो इन PS ते? ॾिसो त साईं पीपल्स पार्टी जी जेका पोज़ीशन अगरि हींअर ॾिसंदासीं त अगरि डॉक्टर कादिर मक्सी आहे, ॿिए पासे PTI जो उम्मीदवार जेको अब्दुल कातियार आहे, अगरि इन्हनि विच में को चूंड सेटअप थिए थो त पोइ मुक़ाबिलो अञा दिलचस्प थींदो ऐं बाक़ी हूअं हींअर अगरि ताज़ी सूरत हाल ॾिसिजे त पीपल्स पार्टी जी पोज़ीशन जेका सा बहितर आहे ॿियनि उम्मीदवारनि जे। काज़ी साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, मटियारी ऐं टंडे मोहम्मद ख़ान जे तकनि जी तव्हांखे हालवाल ॿुधाईसूं ऐं दिलचस्पी इन जे करे आहे त टंडे मोहम्मद ख़ान में डॉक्टर कादिर मक्सी साहब सिंध तरक़ी पसंद पार्टी जा चेयरमैन बीठल आहिनि ऐं उनजे पार्टी जेका रजिस्टर्ड पार्टी आहे उहा ख़ादमाइन सिंध जे नाले सां आहे ऐं उन जो सरबराह जेको आहे जाम फताह समेजो साहब आहे। इलेक्शन कमीशन जे रूल्स मुताबिक़ उनजो सरबराह, जॾहिं त बदीन पंहिंजो मटियारी जे अंदरि PMLN सिंध जो सदर अॻूणो DGFI बशीर मेमन साहब मखदूम जमील ज़मा साहब जे तरफ़ां जे मुक़ाबले में बीठल आहिनि, त इहे ॿई ज़िला इन हवाले सां बि दिलचस्पी जो महवर ऐं मर्कज़ बणियल आहिनि। वक़्फ़ो पंहिंजो इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सलाही गॾु।